अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठू अरबा बाला। मौजू कहानी जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियण जो, शराब ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण जो, ढल सिराप। पार्ट नंबर 23। उन चयो त इहो तमामु घणो नेको हुयो, तव्हां सां मुशाबत रखंदो हुयो। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जिन चयो इहो मुंहिंजो पीउ हुयो। उन आक़िला औरत कइबे जे ॿिन्ही दरवाज़नि जे लाइ ॿ पर्दा ठाहिया। ईअं हुयो, पर्दनि जी डेघ ॿारहं अठ हुई, उन्हनि खे दरवाज़नि ते टंगे छॾियो। उहे पर्दा तमामु घणा सुठा पे लॻा त उन इमारत कइबे जे लाइ लिबास तयारु करण जो मशवरो कयो त उहे पथर ॾिसण में न अचनि। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जिन चयो बहितर आहे, ईअं थियो त हूअ तमामु घणो मुतवजह थी पंहिंजे कबीले जे औरतुनि वटि वई। ईअं थियो, कतण जे लाइ उन्हनि खे मोकिली। ईअं थियो, उन ॾींहंनि खां हीअ सुनत औरतुनि में जारी थी। ईअं थियो, अहिड़ी तरह सां हिकु ॿियनि जी मदद कंदियूं हुयूं। ईअं थियो, पोइ तेज़ीअ सां गॾु उन्हनि पर्दा कटणु शुरू कया। ईअं थियो, ऐं पंहिंजे कबीले ऐं सुञाण वारनि माण्हुनि खां मदद वरिती। ईअं थियो, पर्दा तयारु करे हर तरफ़ कइबे जे टंगे छॾियूं हुयूं। ईअं थियो, एसी ताईं जो हज जो ज़मानो वेझो अची वियो। ईअं थियो, हिन मर्तबे तमामु घणा अरब आया, एतिरा जो हिन खां पहिरीं कॾहिं बि एतिरा कोन आया। उन्हनि खे कुझु नयूं ॻाल्हियूं मालूम थियूं। चवणु लॻा, हिन मकान जी तइमीर करण लाइ मुनासिबु आहे त कुझु हॾियो खणी अचूं। ईअं थियो, उन ॾींहं खां कइबे जे लाइ हॾियो मुक़ररु थियो ऐं अरब जे सभिनी कबीलनि खानाए कइबे जे लाइ हॾिया मिसिल। ईअं थियो, रुपया वग़ैरह खणी अचण लॻा। अहिड़ी तरह तमामु घणो माल गॾु थी वियो। इहे पर्दा लाहे ऐं कइबे जो पूरो लिबास ठाहे चौतरफ़ टंगे छॾियो। ईअं थियो, हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम कइबे जे छित काठियूं, दासा, कामूं, पटियूं दासा ॾिनियूं। ईअं थियो, मिटी पुसाए उनखे लिंबियो। ईअं थियो, जॾहिं वरी ॿिए साल अरब आया, कइबे में दाख़िल थिया, ॾिठूं त इमारत में इज़ाफ़ो थियो आहे। ईअं थियो, चयूं त हिन इमारत खे तइमीर करण लाइ आईंदा साल अञा बि घणो हॾियो आणींदासीं। ईअं थियो, हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम सोचियो एतिरो घणो हॾियो उन लाइ छा कजे। ईअं थियो, ख़ुदा वही कयो, उन्हनि माल खे ज़बह कर ऐं हाजियुनि जे ताम जो बंदोबस्तु कर। ईअं थियो, अल्लाह जे तरफ़ां वही थियो। हज़रत जबरील आयो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जिन खूह खोटियो। ईअं थियो, आबे ज़मज़म जो पाणी जारी थियो। हज़रत जबरील चयो, हाजियुनि जे लाइ पाणीअ जो इंतिज़ाम करियो। ईअं थियो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन खे फरमायो, तव्हां पाणी पियो। ईअं थियो, ऐं दुआ करियो त ख़ुदा तव्हांजे फ़र्ज़ंदनि लाइ बरकत अता कई आहे। ईअं चयो, पाणी मथे ऐं बदन ते हणो ऐं कइबे जो तवाफ़ करियो। ईअं थियो, हीउ पाणी अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे फ़र्ज़ंद हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे अता कयो आहे। ईअं थियो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वापसि हलियो वियो। हज़रत इस्माइल हरम में आयो। ईअं थियो, ख़ुदा उन कबीले हमीर जे औरत मां हिकु फ़र्ज़ंद अता कयो। ईअं थियो,
उन खां अॻु में उन औरत खे को बि ॿार कोन पैदा थियो हुयो। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम उन खां पोइ 4 अक़द कया, ईअं हुयो। हर हिक मां ख़ुदा उनखे 4 फर्ज़ंद अता कया, ईअं ॾियो। मिना में रमी जुमरात जो सबबु हीअं थियो हुयो त जॾहिं हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे हज जी तइलीम ॾेई रहियो हुयो त शैतान जुमरा उला में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे साम्हूं आयो, ईअं ॾियो। जिब्राइल अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे फरमायो इनखे पथर हणो, ईअं ॾियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम 7 पथर उन तरफ़ उछलाया, ईअं ॾियो। शैतान उन जाइ तां ग़ाइब थी वियो। वरी जमज़ा ॿिए में ज़ाहिर थियो। वरी 7 भेरा उन तरफ़ पथर उछलायाई, ईअं ॾियो। शैतान ज़मीन में ग़ाइब थी वियो, ईअं थियो। वरी जुमराते में ज़ाहिर थियो, ईअं ॾियो। वरी 7 पथर उन तरफ़ उछलाया, शैतान ज़मीन में ग़ाइब थी वियो, वरी ज़ाहिर कोन थियो।